सुप्रीम कोर्ट में जजन ऐं सिविल सर्वेंट्स जी बिटी शहरियत बाबत केस जी ॿुधणी चीफ जस्टिस मियां साकिब निसार जी सरबराही में थी। उन मौके ते चीफ जस्टिस मार्क्स ॾिना त ताज़ी चूंड खटींदड़ कुछ सेनेटर बिटी शहरियत रखनि था। उन चयो त सुप्रीम कोर्ट जो को बि जज बिटी शहरियत नथो रखे, जेको पकड़ियो वियो उहो सरकारी ऑफिसर न रहंदो। चीफ जस्टिस मार्क्स ॾिना त अञा ताईं ख़बर नाहे त बिटी शहरियत रखणु ॾोह आहे या न, पर यकीन आहे त बिटी शहरियत वारनि माण्हुनि लाइ मफ़ादनि जो टकराव थी सघे थो। जस्टिस साकिब निसार चयो त थी सघे थो त कंहिं वटि पाकिस्तान जा राज हुजनि या कंहिं ख़िलाफ़ नेब जा केस हलंदा हुजनि। अदालती हुकुम ते वज़ीर आज़म जो प्रिंसिपल सेक्रेटरी अदालत में पेश थियो ऐं हुन अदालत खे ॿुधायो त बॉर्डर मैनेजमेंट सिस्टम ज़रिए बिटी शहरियत जो पतो लगाए सघिजे थो। हुन चयो त अदालत DGFIA जी सरबराहीअ में कमेटी जोड़े, जंहिंमें नादरा चेयरमैन ऐं डायरेक्टर जनरल पासपोर्ट खे शामिल कयो वञे। कमेटी में इस्टेब्लिशमेंट डिवीज़न घरू वज़ारत जा अमलदार भी शामिल हुजनि। चीफ जस्टिस चयो त हू कमेटी ठाहींदा त घणनि ॾींहनि में रिपोर्ट ईंदी। नादरा चेयरमैन अदालत खे ॿुधायो त सुञाणप कार्ड नंबर मिली वञनि त ऑफिसरनि जी नाइकोप जो पतो लगाए सघिजे थो। अदालत ॿुधणीअ दौरान 43 डिवीज़ननि जे सेक्रेटरीज़ खे घुराए वरितो, जंहिं सेक्रेटरी इस्टेब्लिशमेंट अदालत में रिपोर्ट पेश कई। रिपोर्ट में ॿुधायो वियो त 43 डिवीज़ननि में 22 वज़ारतूं शामिल आहिनि। पंजाब में 64 सिविल सर्वेंट्स बिटी शहरियत रखनि था, जॾहिं त सिंध में 5, KP में 9, बलोचिस्तान में 8, आज़ाद कश्मीर में 28 ऐं गिलगित बल्तिस्तान में 1 सिविल सर्वेंट बिटी शहरियत रखे थो। ॿुधणीअ दौरान इलेक्शन कमीशन जे सेक्रेटरी अदालत खे ॿुधायो त नवां चूंडियल 4 सेनेटर PTI जो चौधरी सरवर, नून लीग जो हारून अख्तर, नुज़रत सादिक ऐं सादिया अब्बासी बिटी शहरियत रखनि था। चीफ जस्टिस चइनी सेनेटरनि जी फतह जो नोटिफिकेशन रोकण जो हुकुम ॾिनो। जस्टिस साकिब निसार हुकुम ॾिनो त सरकारी ऑफिसर जुमे ताईं पंहिंजे सुञाणप कार्ड बाबति ॼाण जमा कराइनि। हुन चयो त सुञाणप कार्ड जी ॼाण ॾियण लाइ 2 वेबसाइट्स ठाहियूं वञनि। उहा ॼाण नादरा ऐं सुप्रीम कोर्ट जी वेबसाइट ते ॾिनी वञे। ॿुधणीअ दौरान अॻूणे SSP मलीर राव अनवार जो पिणु ज़िक्र थियो। चीफ जस्टिस चयो त राव अनवार जो मामलो बि ॾिसणो आहे, वटस अकामो आहे कि उहो बिटी शहरियत में अचे थो या न। अदालती हुकुम खां पोइ ख़ानगी TV चैनल सां ॻाल्हाईंदे नून लीग जी चूंडियल सेनेटर नुज़रत सादिक चयो त वटस बिटी शहरियत न आहे। हुन चयो त जांच बैदि संदसि पोजीशन बिल्कुलु वाज़े थी वेंदी। PTI अॻवान चौधरी सरवर पिणु बिटी शहरियत हुजण खां इनकार कयो। संदसि चवणो त बिटी शहरियत बाबति बेबुनियाद ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि। वटस हिन वक़्तु रुगो पाकिस्तानी शहरियत आहे।